बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असी पार्ट्स ऑफ स्पीच जे बे पार्ट प्रोनाउन जे काइंड्स के बारे में पढ़ूं था। आज जेको आहे असी इनडेफिनिट प्रोनाउन के बारे में पढ़ूं था। इनडेफिनिट प्रोनाउन के सिंधी में असी ज़मीर मुबहम चवंदा आहियूं। त ज़मीर मुबहम जी माना है लिखियल या ॻुझो। जेके ज़मीर ॻुझनि इस्मन या लिखियल इस्मन के लाइ इस्तेमाल थियनि उन्हनि के सिंधी में ज़मीर मुबहम ऐं अंग्रेजी में इनडेफिनिट प्रोनाउंस चइबो आहे। अचो तो पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। असां जेको आहे पहिरियों जेको असांजो एग्जाम्पल आहे मिसाल आहे उनमें असां लिखियो आहे somebody has stolen my watch। कंहिं माण्हू मुंहिंजी घड़ी जेको आहे उहा चोराई आहे। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हिते जेको असांजो सब्जेक्ट आहे या फाइल आहे जेको असांजो उहो नामालूम आहे ॻुझो आहे उनजे बारे में असांखे जेको आहे का बि जैसे चो खणी ते एक्सप्लेनेशन या इंफॉर्मेशन जो असां वटि न आहे त उनजे लाइ असां जेको आहे हिते somebody जो इस्तेमालु कयो। हाणे somebody असांजो जेको आहे उन इस्म जे लाइ इस्तेमालु थियो आहे जंहिंजे बारे में असांखे का बि ॼाण या मालूमात न आहे। जेकॾहिं असांखे उनजे बारे में मालूमात हुजे हा बाबा मेल आहे फीमेल आहे नालो छा अथव उनजे लाइ असां ही या शी जो लफ़्ज़ इस्तेमालु करे असां चवां त ही हैज़ स्टोलन माय वॉच, शी हैज़ स्टोलन माय वॉच, दे हैव स्टोलन माय वॉच। अड़े तरीके से असां इस्तेमालु करे असां उनजे बारे में जेको मालूमात या इंफॉर्मेशन वठी पिया सघूं। लेकिन हाणे असांखे जेको आहे हिते मालूम न आहे त कंहिं जेको आहे माण्हू मुंहिंजी जेको आहे घड़ी या वॉच जेको आहे उहा चुराई आहे। जेकॾहिं असांखे उन जेको आहे सब्जेक्ट जे बारे में जंहिं उहा कमु कयो आहे उनजे बारे में जेकॾहिं असांखे ख़बर न आहे त उन जे लाइ असां जेको आहे इनडेफिनिट प्रोनाउन जंहिंखे ज़मीर मुबहम चइबो आहे असां उहो इस्तेमालु कंदा आहियूं। हिते असां पहिरियों जेको इस्तेमालु कयो आहे somebody has stolen my watch, who has stolen my watch? I don't know who has stolen your watch। इन जे लाइ असां हिते जेको आहे somebody जेको आहे इस्तेमालु कयो त somebody has stolen your watch या someone has stolen your watch। उनका बाद में someone has found my watch car, someone has found my car। काई जेको काई माण्हू मुंहिंजी कार लधी आहे, काई माण्हू मुंहिंजी कार लधी आहे लेकिन ख़बर कोन्हे त कंहिं लधी आहे। उन्हीं जेको आहे लभण वारे जे बारे में जेको उनजे नाले जे बारे में या उनजे बारे में असांखे का इंफॉर्मेशन कोन्हे। इन जे लाइ असां जेको आहे हिते someone जेको आहे इनडेफिनिट प्रोनाउन यूज़ कयो आहे। someone has found my car, मथे हुयो somebody has stolen my watch, कंहिं माण्हू मुंहिंजी घड़ी चोराई आहे। उनखां बाद someone has found my car, कंहिं मुंहिंजी कार लधी आहे। उनखां बाद में some are born great, कुछ जेको आहे उहे अज़ीम जेको आहे पैदा थिया या अज़ीम ॼावा। त चवण जो मक़सदु आहे इहा ख़बर न आहे कंहिं जेको ख़ासि पर्टिकुलर माण्हू जे लाइ इस्तेमालु न थी रहियो आहे पर चवण जो मक़सदु इहो आहे त माना अहिड़ा माण्हू पैदा थिया पर असांखे उन्हनि जे बारे में का इंफॉर्मेशन या ॼाण कोन्हे, उहे ॻुझा आहिनि लिकल आहिनि। इन जे करे असां हिते जेको आहे सम इस्तेमालु कयो जेको जुमिले में हे जेका बि आहिनि सभई असांजो जेको आहे एज सब्जेक्ट इस्तेमालु थिया आहिनि। छाकाणि त हे असांजो जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे, हे असांजो मेन वर्ब आहे, हे हेल्पिंग वर्ब आहे, हे मेन वर्ब आहे, हे हेल्पिंग वर्ब आहे, हे असांजो मेन वर्ब आहे। हमेशह जेको आहे ऑब्जेक्टिव एक्टिव वॉइस केस में जेको आहे असांजा हमेशह जेको एक्टिव वॉइस वारे जुमिले में असांजा जेका सब्जेक्ट आहिनि उहे हमेशह जेको जुमिले जी शुरूआत में ईंदा आहिनि। इते हे बि जेका आहिनि इहे असांजा सभु जा सभु जेका इनडेफिनिट जंहिंखे असां चऊं था प्रोनाउन सभु जा सभु असांजा हिते जेका इस्तेमालु थिया आहिनि उहे सभु जा सभु असांजा जेका सब्जेक्ट वारी जॻह ते इस्तेमालु थिया आहिनि जेके असां उनखे चई सघूं था त इहे असांजा जेका आहिनि सब्जेक्ट आहिनि। जहिड़े ते जुमिले में जेको आहे नाउन बि लिकल नाउन जो ॻुझल इस्मन के बारे में इस्तेमालु थी रहिया आहिनि। ज़ाहिर इस्म भी जेको आहे जुमिले में सब्जेक्ट फाइल जो कमु कंदो आहे। अहिड़े तरीक़े सां असांजा हे ज़मीर आहिनि उहे बि उन्हनि जी जॻह ते इस्तेमालु थी रहिया आहिनि ऐं इहो कमु बि जेको आहे फाइल सब्जेक्ट जो करे रहिया आहिनि। उनखां बाद में nobody attended the class, nobody attended the class, कंहिं हिकु बि जेको आहे क्लास में न हाज़िर थियो, क्लास में न आयो। त चवण जो मक़सदु आहे हिते जेको nobody इस्तेमालु थियो आहे इहो बि असांजो सब्जेक्ट जॻह ते इस्तेमालु थियो आहे ऐं इहो असांजे इस्म जॻह ते उन इस्म जॻह ते इस्तेमालु थियो जंहिंजे बारे में असांखे का इंफॉर्मेशन न आहे, जेको असां लिखियल आहे ॻुझल आहे जंहिंजे बारे में का इंफॉर्मेशन कोन्हे। उनखां बाद मेनी पीपल वर ड्राउंड, केतिरा ई माण्हू जेको आहे उहे ॿुॾी आहे। हिते मेनी जेको आहे असांजो हिते बि उहो जेको आहे उनजो तादाद मालूम न आहे त तमामु हद खां वधीक केरु ॿुॾो ऐं इहो बि सब्जेक्ट बि हिते असांजो जेको आहे उहो जंहिंखे चइजे खणी त माना लिकल आहे ॻुझो आहे उनजे बारे में का इंफॉर्मेशन कोन्हे। ऑल द बॉयज़ वर प्रेजेंट देयर, सभु छोकिरा हुते हुया। हिते ऑल बि असांजो जेको आहे एज ए इंडेफिनिट जेको आहे प्रोनाउन इस्तेमालु थियो आहे। उनखां बाद चयोसि नन असां चई सघूं था त नॉट वन जो इहो
शॉर्ट फॉर्म नॉट वन जो जेको आहे इहो असांजो शॉर्ट फॉर्म में असां नन लिखदा आहियूं नन बट फूल बिलीव इट नन बट फूल्स बिलीव इट कहें बिना पर सिर्फ बेवकूफ़नि उन ते जेको आहे यकीन कयो हिते नन जेको आहे असांजो उहो बि कुझु जेको आहे सब्जेक्ट तौरु इस्तेमालु थियल आहे इन जे बारे में का इंफॉर्मेशन केरु ख़बर न आहे उनखां बाद में वन शुड डू वंस ड्यूटी त हर माण्हू खे पंहिंजी जेकी ड्यूटी आहे उहा निभाइणु घुरिजे हिते जेको आहे वन असांजो हिते बि जेको आहे उहो इंडेफिनिट प्रोनाउन तौरु इस्तेमालु थियो उनखां बाद फ्यू फार्मर्स वर प्लेइंग द फील्ड हाणे फ्यू जेको आहे असांजो जंहिंखे चइजे खणी त इंडेफिनिट प्रोनाउन उनखां बाद में एवरीवन जिते एवरीवन जेको आहे उहो असांजो एवरीवन प्रेज्ड हिज ब्रेवरी हर हिकु माण्हू हुनजी बहादुरी जी तारीफ़ कई हिते एवरीवन बि जेको आहे हिते असांजो इंडेफिनिट प्रोनाउन आहे जंहिंखे असां चई सघूं था ज़मीर मुबहम आहे उन इन्हनि खां अलावा जेको आहे ॾांहुं जेको आहे इंडेफिनिट प्रोनाउंस खां अलावा असांजा ॿिया बि जेको आहे इंडेफिनिट प्रोनाउंस आहिनि जेका असांजे जेको आहे लिखियल या कुझल जेको आहे सब्जेक्ट जे लाइ इस्तेमालु कंदी आहे एनीबॉडी एनीथिंग एनीवन एनी नन each other everyone everybody more most one several some etc चवण जो मक़सदु आहे त इहे तादाद में जेको आहे तमामु घणा आहिनि ऐं इहे जेको आहे सिंगुलर तौरु बि इस्तेमालु थींदा आहिनि ऐं इहे प्लूरल तौरु बि इस्तेमालु थींदा आहिनि दोस्तो जेकॾहिं तव्हांखे असांजी अॼु जी लेक्चर पसंदि आई हुजे त इनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो वरी महिरबानी अस्सलाम वालेकुम।